सरहाड़ी रेलवे स्टेशन वेझो ट्रेन हादसे खां पोइ मुअतल थियल डाउन ट्रैक बहाल थी वियो। ट्रैफ़िक बहाल थी वई। ॻरी मशीनरी ज़रिए हादसे जो शिकार 10 बोगियुनि खे 18 कलाकनि खां पोइ हटायो वियो। मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते बीठल रेल गाॾियूं मंज़िल ॾांहुं रवानी थी वयूं। रेलवे इंतज़ामिया जो चवणु आहे त डाउन ट्रैक बहाल थी वियो आहे। अप ट्रैक ते मरम्मती कमु जारी आहे। गुज़िरियल ॾींहुं हज़ारा एक्सप्रेस सां हादसे जे नतीजे में 35 मुसाफ़िर फ़ौत ऐं 135 खां वधीक ज़ख़्मी थिया हुआ। सरहाड़ी रेलवे स्टेशन लॻ ट्रेन हादसे में फौत थी वियल टंडो आदम वासी 14 ॼणनि जी हज़ारी आलियुनि नखियुनि सां तदफ़ीन। ॻोठ ख़ैर मोहम्मद में बोज़दार बिरादरीअ जे 5 ॼणनि जी जनाज़े निमाज़ अदा कई वई। टंडो आदम शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 9 ॼणनि जा मड़ मिटी मां हवाले कया विया। शहर में सोग वारो माहौल। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सरहाड़ी ट्रेन हादसे में फौत थी वियलनि जे वारसनि खे 10-10 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि खे 2 खां 5 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान। मुख़ालिफ़ भले मुखालफ़त कनि पर ईंदड़ चूंडनि में पीपी सॼे मुल्क मां अक्सरियत हासिल कंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थींदो। ईंदड़ चूंडनि में न रुॻो सिंध पर KPK ऐं बलूचिस्तान में बि हुकूमत ठाहींदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ठटे में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी कैंपस जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब। तीन दिन पहले एक मीटिंग रखी कोर कमेटी की। ओके फैसला कर दिया वो अफरीदी सी सूरी सी ये वो हाँ मैं वो चैलेंज छो यार बना हाँ सूरी सी अफरीदी सी ये सी सारे मुराद से सब तो ज्यादा डिजाइन कर दिया कि असं जो इतिहास करना फौजियों से अंदाजा सी कि इन्हों को फसाद कर तो मैं क्या मैं तो उगाड़े शफकत बड़ा समझदार आदमी इन्होंने उत्थे क्या जी कि हम असी कोर कमांडर हाउस जाना। शफकत ने कहा ना जाओ आप पार्टी तबाह कर लांगे ना जाओ उनके निसाब जाओ करें। शफकत ने गड्डियों एक बारी ते अपने घर। वज़ीर आज़म जी ख़ास मददगार अता तारड़ PTI अॻवान समसाम बुखारी जे 9 मई जी रिथाबंदी बाबति मुबैना ऑडियो जारी करे छॾी। अता तारड़ जो चवणु हो त मुबैना ऑडियो में समसाम बुखारी ॿुधायो त कोर कमेटी में फ़ैसिलो थियो आहे त एहतिजाज फ़ौज ख़िलाफ़ थींदो। साबित थी वियो त 9 मई वारो सान्हो हिकु सोचियल सम्झियल मंसूबो हो। शफ़क़त महमूद ऐं समसाम बुखारी खे 9 मई जो हिसो न बणजण ते सलाम पेश कयूं था। PTI चेयरमैन सर्टिफाइड चोर साबित थी चुको आहे। अवां जेल विया आहियो साहुरनि ॾांहुं नाहियो विया जो 24 कलाकनि में सहूलतुनि जूं दरख़्वास्तूं कयो। PTI चेयरमैन के अडियाला जेल उमारण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल। PTI जे वकील नईम हैदर अॻूणे वज़ीर आज़म के अडियाला जेल मुंतकिल करण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कराई। PTI चेयरमैन के जेल में A क्लास फरहम कयो वियो आहे। खेसि जेल में मुलाक़ात लाइ कानूनी टीम खे इजाज़त ॾिनी वञे। दरख्वास्त गुज़ार जो मौक़िफ़। निगरान वज़ीर आज़म लाइ नाला शॉर्ट लिस्ट कया विया आहिनि। निगरान वज़ीर आज़म लाइ नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर हफ़ीज़ शेख ऐं सुप्रीम कोर्ट जे रिटायर्ड जज जा नाला शामिल आहिनि। 9 अगस्त ते असेंबलियूं टुटनि थियूं त 10 डिसंबर ताईं तकबंदियुनि जो कमु मुकमल थियणु घुरिजे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयानु चवे थो नई आदमशुमारी नोटिफाई न करण जो बुनियादी सबबु उन ते एतिराज़ हुआ। साबित थी वियो त 9 मई जा वाक़िया सोचियल सम्झियल साज़िश हुई। वाक़िया फितरी रद्दअमल हो त ॿीहर गिरफ़्तारी ते वाक़िया छो न थिया। क़ौम PTI चेयरमैन खे सज़ा मिलण ते हमदर्दी जो इज़हार छो न कयो। शहीदनि जी यादगारनि जी बेहुरमती क़ौम लाइ अफ़सोसनाक अमल हो। बेएतमादी रिथ ज़रिए इक़्तिदार मां कढण बाबति PTI चेयरमैन कानून जा बखिया उरेड़िया। इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम नेमत जो बयानु।